इस्लामाबाद हाई कोर्ट इदारनि ख़िलाफ़ बयान ऐं अणवणंदड़ ॿोली इस्तेमाल करण ते पीटीआई अॻुवाण शीरीन मज़ारी जी न्याणी ईमान मज़ारी तरफ़ां अदालत में गैर मशरूत माफ़ी घुरण ते केस ख़ारिज करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में ईमान मज़ारी ख़िलाफ़ इदारनि ख़िलाफ़ बयान ऐं अणवणंदड़ ॿोली इस्तेमाल करण वारे केस जी ॿुधणी थी। ॿुधणीअ दौरान ईमान मज़ारी वकील सूधो अदालत में पेश थी। केस जी ॿुधणी दौरान ईमान मज़ारी जे वकील अदालत खे ॿुधायो त असां ख़दशनि बावजूद अदालती हिदायतुनि ते जांच जो हिसो बणियासीं। पुलिस खे हिकु बयान पिया ॾियूं, हू ॿियो पिया लिखनि। पुलिस खे चयो त असां पाण लिखत में बयान जमा कराईंदासीं। असां पहिरें ॾींहुं चई छॾियो हो त जेके लफ़्ज़ ॻाल्हाया विया उन्हनि जो को बि जवाज़ न हो। चीफ जस्टिस पुछाणो कंदे चयो त ईमान मज़ारी ऑफिसर ऑफ कोर्ट आहे, खेसि अहिड़ा लफ़्ज़ न ॻाल्हाइण घुर्जनि हा। ईमान मज़ारी माज़रत करे वरिती आहे। हाणे छा चाहियो था? जंहिं ते दिफ़ाई वज़ारत जे वकील चयो त ईमान मज़ारी खे प्रेस में माफ़ी वठणु घुर्जे। जंहिं बाद ईमान मज़ारी अदालत में गैर मशरूत माफ़ी घुरी वरिती, जंहिं ते अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त हिकु ज़िम्मेवार शहरी तौरु अव्हां खे आम हालतुनि में अहिड़ा लफ़्ज़ न ॻाल्हाइण घुर्जनि हा। अदालत जो चवणु हो त ईमान मज़ारी गैर मशरूत माफ़ी घुरी आहे, तंहिं करे संदसि ख़िलाफ़ FIR जी ज़रूरत नाहे। चीफ जस्टिस चयो त हू अदालत अॻियां पंहिंजे बयान ते माज़रत जो इज़हार करे चुकी आहे। संदसि बयान ॾियण पुठियां इन सूरत हाल खे बि ॾिसो त संदसि अमर सां उन वक़्तु छा थियो हो। दिफ़ा वारी वज़ारत जे वकील चयो त ईमान मज़ारी असांजी न्याणियुनि जहिड़ी आहे, पर संदसि पुराणो कंडक्ट बि ॾिसो। बाद में अदालत ईमान मज़ारी जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे संदसि ख़िलाफ़ केस ख़ारिज करे छॾियो। यादि रहे त ईमान मज़ारी पंहिंजी अमड़ शीरीन मज़ारी जी गिरफ़्तारी बाद इदारनि ख़िलाफ़ सख़्त तनक़ीद कई हुई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।